ठरी मीरवा में खबर ईंदा ठरी मीरवा में पुलिस एहलकार अल्लाह बख्श खासकेली के सब्जी फ्री में न ॾियण ते पुलिस एहलकार अल्लाह बख्श खासकेली औरत सब्जी विकिरो कंदड़ ते मछरजी पियो। इन खां पोइ ॿ नंढड़ा ॿार 15 सालनि जा गिरफ़्तार करे छॾिया। उन मौके ते सब्जी विकिरो कंदड़नि नाका चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन खां पोइ ठरी मीरवा प्रेस क्लब ते एहतजाज कयो। उन मौके ते एहतजाज कंदड़नि में हाजी मोहम्मद अली जामरी, न्याज़ जामरी, अली रज़ा जामरी ऐं ॿियनि माण्हुनि मीडिया आॾो ताईंदे ॿुधायो त बासर पुलिस एहलकार के सब्जी फ्री में न ॾिनी। ते पुलिस एहलकार अल्लाह बख्श खासकेली मछरजी पियो। सब्जी विकिरो कंदड़ ॿिनि नंढड़नि के तशद्दुद कयो। इन आईजी सिंध DIG सखर SSP खैरपुर मीरस का मुतालबो कयो त बासर पुलिस एहलकार के हटाए करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।